ऐं असांजे साईं शौकत अली चांडियो, साईं मोहरम अली डाहिरी जेको ॿुधाए थो त मुंहिंजो वालिद साहब भी जलाल चांडे जो शागिर्द आहे हुयो ऐं उन खां सिख्या वरिती हुई। इश्क जीअरो जलाए छॾे थो, इश्क वणे बजाए छॾे थो, इश्क वणे बजाए छॾे थो। भले यार वाए तुंहिंजूं लख भलायूं। अॼु असां उन जवान जी ओताक ते वेठा आहियूं जंहिंजे न सिर्फ़ु आवाज़ पर उन पंहिंजे अखलाक सां, पंहिंजे मुहबतुनि सां, पंहिंजे हिकिड़े सुठे एटीट्यूड ऐं रवैये सां सवें न पर हज़ारें न पर लखें दिलनि ते हुकुमरानी कई बि ईअं मां न चवंदुसि, पर अञा मां ईअं चवंदुसि त जेको अञा हज़ारें लखें दिलनि ते हुकुमरानी करे थो, मरहूम मग़फ़ूर मोहतरम जलाल चांडे जी असीं ओताक ते वेठा आहियूं। असीं बेसिकली तौर मज़हबी ख़्याल जा माण्हू आहियूं भी नात ख़ान, पर इहो ई सबबु आहे जो मरहूम जलाल चांडे जी मोहबत ई असांखे अॼु हिते छिके आई आहे, जो अॼु उन जे ओताक ते असां हाज़िर थिया आहियूं ऐं उन जे मज़ार ते असां कुल खानी कई आहे ऐं हिकु काफ़ी पढ़ी आहे ऐं उन्हनि जे मरहूम साईं जे नीगरनि सां साईं कलंदर बख़्श, साईं माशूक अली ऐं ॿिया उन जा पोटरा बि वेठा आहिनि। उन्हनि असांखे वॾी मोहबत ॾिनी आहे, वॾी जीअ में जाइ ॾिनी आहे, छो त चवंदा आहिनि त मोरनि जा ॿचिड़ा बि मोर थींदा आहिनि। असांखे हिननि मां बि पंहिंजे वाल साहब वारी अखलाक जी मोहबत जी ख़ुशबू अचे थी ऐं हीअ आलीशान ओताक आहे, सुहिणी सजायल आहे, जंहिंमें मां सम्झां थो त 25-30 खटोला बि थींदा आहिनि जेके सिंगारिया पिया आहिनि। कंहिं बि वक़्तु महिमान अचे त मां सम्झां थो वॾी खुलियल दिलि सां उन्हनि जी आदर भाव कई वञे थी। ऐं मरहूम जलाल चांडियो जंहिं पंहिंजे दौर में जेका शाइरी ॻाई उहा तमामु मयारी शाइरी ॻाई। अॼोके दौर में जेका शाइरी हले थी उन त असांजी सिंधी ॿोलीअ खे बैन अल-अक़वामी सतह ते बदनाम करे छॾियो आहे, पर अॼु जेकॾहिं असां हिन दौर वारी शाइरी ऐं हिन दौर वारा जेके फ़नकार आहिनि उन जी ॻायल शाइरी, उन कलाम जी, मरहूम जलाल चांडे जी ॻायल शाइरी असां भेट कयूं था त उहा उन दौर में बि 1000 दफ़ा बहितर ई ऐं मयारी ही। मरहूम जलाल चांडे आम शाइर खां वठी वॾे पाए जे शाइरनि ताईं सभिनी खे ॻायो। शाह लतीफ़ खां वठी हर शाइर खे, जेके सूफ़ी शाइर आहिनि, जेके आफ़ाक़ी शाइर आहिनि, जेके रूहानी शाइर आहिनि, अवां अॼु बि मरहूम जूं रेडियो ते ॿुधंदव, मरहूम जूं कैस्टूं ॿुधंदव, या अॼु सोशल मीडिया जो दौरु आहे, अॼु यूट्यूब जो दौरु आहे, इंटरनेट जो दौरु आहे। इंटरनेट खोले ॾिसंदव अॼु बि तव्हांखे मरहूम जूं अहिड़ी शाइरी मिलंदी। मां त सम्झां थो को बि अहिड़ो सूफ़ी शाइर बि न हूंदो जंहिंखे मरहूम जलाल चांडे न ॻायो हुजे, पर एतिरे क़दुरु जो असां नात ख़ाननि जो अबो हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह ताला उन्हीअ खे बि मरहूम जलाल चांडे तमामु घणो ॻायो ऐं दिलि खोले ॻायो। ऐं मूंखे यादि अचे थो 1996 में असीं मरहूम हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह ताला सां वेठा हुआसीं ऐं असांजी वापसी हुई त हाजी साहब पाण मूंखे लफ़्ज़ चया जलाल चांडे सां मिलंदा वञो, तूं बि अज़मी शाइर आहीं ऐं हू शाइरनि जो क़दुरु कंदो आहे, हू लफ़्ज़नि जो क़दुरु कंदो आहे ऐं तोखे मां हीअ चिट लिखी थो ॾियां, इहा बि मरहूम जलाल चांडे साहब खे ॾिजांइ। असां चिट बि वरितीसूं, मोरे में बि पहुतासूं ऐं साईं राशिद मोराई सां बि असांजी तक़रीबन 1.5 कलाक कचहरी थी। पर मूंखे हाणे टाइम घणो गुज़रियो आहे, यादि नथो अचे, या त जलाल साहब मौजूदु न हो या कंहिं सबब जे करे असांजी मुलाक़ात न थी सघी। शायदि मां ईअं चवां थी मुंहिंजी बदकिस्मती हुई जो अहिड़ी हस्ती सां मुलाक़ात न थी सघी। पर अॼु बि मां ईअं थो सम्झां, अॼु हुनजी मज़ार ते आया आहियूं, मां त ईअं थो सम्झां अॼु बि असां मरहूम जलाल चांडे सां रूबरू कचहरी कई आहे। सो दोस्तो,
मूंसां ॿिया बि काफ़ी दोस्त गॾु आहिनि जेके नात ख़्वान मुनीर अहमद आहे ऐं नात ख़्वान ख़ैरुद्दीन फ़क़ीर आहे, या असांजो जलाल चांडे जो कलाम ॿुधंदड़ परस्तार अल्ताफ़ हुसैन कलोड़ो, या असांजो गाड़ी जो ड्राइवर जेको अमजद काज़ी, इहे सभु संगत मरहूम जलाल चांडे जी मोहबत ई सिके आई आहे। ऐं असांजे साईं शौकत अली चांडियो, साईं मोहरम अली ॾाहिरी जेको ॿुधाए थो त मुंहिंजो वालिद साहिब बि जलाल चांडे जो शागिर्दु आहे हुयो ऐं उनखां सिख्या वरिती हुई। सो असां अॼु सभु मरहूम जे मज़ार ते फातिहा ख़्वानी करण लाइ आया आहियूं। अल्लाह ताला उनखे जवारे रहमत में जायूं अता फ़रमाए। वसलाम। हो भली यार वाए तुझू लख भलायूं, भली यार वाए तुझू लख भलायूं, असां पाण तुझू ॻाल्हियूं वेठ ॻायूं, असां पाण तुझू ॻाल्हियूं वेठ ॻायूं, भली यार वाए तुझू लख भलायूं, भली दोस्त वाए तुझू लख भलायूं, असां पाण तुझू ॻाल्हियूं वेठ ॻायूं, असां पाण तुझू ॻाल्हियूं वेठ ॻायूं, भली यार वाए तुझू लख भलायूं, भली दोस्त वाए तुझू लख भलायूं। फिर तुझी पल पल पचारण में वासी, उक जाओ केर उतार में वासी, उक जाओ केर उतार में वासी, अञा कमस थी मथों तूं बि आयूं, अञा कमस थी मथों तूं बि आयूं, भली यार वाए तुझू लख भलायूं, भली दोस्त वाए तुझू लख भलायूं, असां पाण तुझू ॻाल्हियूं वेठ ॻायूं, असां पाण तुझू ॻाल्हियूं वेठ ॻायूं, भली यार वाए तुझू लख भलायूं, भली दोस्त वाए तुझू लख भलायूं। दिल में लगी इश्क जिया, अग दिल में लगी इश्क जिया, बेमज़े थी वही ज़िंदगिया, बेमज़े थी वही ज़िंदगिया, अग दिल में लगी इश्क जिया, बाह दिल में लगी इश्क जिया, बेमज़े थी वही ज़िंदगिया, बेमज़े थी वही ज़िंदगिया। ओ इश्क जियरो जलाए छॾे थो, इश्क वणे बजाए छॾे थो, इश्क वणे बजाए छॾे थो, इश्क वारनि खे कहिड़ी ख़ुशी आहे, इश्क वारनि खे कहिड़ी ख़ुशी आहे, बेमज़े थी वही ज़िंदगिया, बेमज़े थी वही ज़िंदगिया, अग दिल में लगे इश्क जिया, अग दिल में लगे इश्क जिया, बेमज़े थी वही ज़िंदगिया, बेमज़े थी वही ज़िंदगिया।